कंवर भगत लाइ मशहूरु आहे त हू अमड़ियुनि जूं लोलियूं अड़े त दर्दीले आवाज़ में ॻाईंदो हो जो बीमार ॿार बि सुम्ही पवंदा हुआ ऐं जेसि ताईं संदसि लोलीअ जो हिंदोरो हलंदो रहंदो हो तेसि ताईं रोग में वरतल ॿार सुख जी निंड सुम्हंदा हुआ। चेट जूं चांडियूं हुजनि या कतीअ जूं उमास रातियूं, कंवर भगत जीअं ई ॻाइणु शुरू कंदो हो त तेसि ताईं ख़ामोश न थींदो हो जेसि ताईं प्रभात पंहिंजा पलव न ॾेखारींदी हुई। हू घणे भाङे राति जो 12 वॻे खां पोइ राग शुरू कंदो हो जेको फजर ताईं जारी रहंदो हो। संदसि आख़िरी कलाम प्रभाती राग मां हूंदो हो, तंहिं करे हू जॾहिं आख़िरी कलाम में सॼी राति जे दर्दनि जा ॻायल ॻोढ़ा निपूड़ींदो हो तॾहिं हिन जे ॻायल सिट मां सोज़ टिमण लॻंदो हो ऐं पोइ राग जा माहिर चवंदा हुआ त भगत कंवर जहिड़ी प्रभाती ॿियो केरु बि ॻाए नथो सघे। भक्तीअ दौरान कंवर ते जेका बि घोर पवंदी हुई उहा हू न वठंदो हो ऐं न रखंदो हो, छो त मुर्शिद खेसि कुझु बि रखण ऐं खीसे विझराइण खां मना कई हुई। हू जेको राति जो घोर मां कमाईंदो हो सुबुह जो सवेर उथी ग़रीबनि में विरहाए छॾींदो हो। कच्छे काछोटी नांगन ॿधी नींहं जी, जहड़ा आया जग में तहड़ा विया मोटी, उन्हनि जी चोटी कंहिं पूरब थींदी पधरी। कंवर भगत सिंध में मज़हबी रवादारीअ जो सभ खां वॾो ऐं ज़िंदह मिसाल हो। संदसि ॻातल शाइरी घणे भाङे मुस्लमान सूफ़ी शाइरनि जी आहे। हिन भिटाईअ खे तमामु घणो ॻातो आहे। संदसि हिकु मशहूरु कलाम कीअं रिझायां तोखे कीअं परचायां ॾस कोॾां सलमान शाह बोदरे वारे शाइर जो आहे जंहिंजो तल्लुक़ पीर ॻोठ वारी राशिदी दरगाह सां आहे। कंवर भगत जो हिकु ॻायल ॿियो मशहूरु कलाम आव कांगा कर ॻाल्हि मूंखे चन मारूड़नि जी दरिया ख़ान फ़क़ीर कंडड़ीअ वारे जो आहे। दरिया ख़ान फ़क़ीर जो तल्लुक़ वरी झोक वारे सूफ़ी सिलसिले सां आहे। उनखां सवाइ बि सिंध जा ॿिया केतिरा ई सूफ़ी शाइर कंवर भगत जे भक्ति मालहाउनि में पोयल ऐं पुरोयल आहिनि। सिंध जे सूफ़ी मिज़ाज जो उहो केॾो न कमाल ऐं अजब में विझण जहिड़ो संगम ऐं मिसाल आहे त सिंध में भिटाईअ ते सभ खां घणो कमु हिंदू आलिमनि ऐं अकाबरनि कयो आहे, जॾहिं त भगत कंवर राम जी ज़िंदगी ऐं किरदार ते वरी मुस्लमान आलिमनि अदीबनि शाइरनि ऐं फ़नकारनि लिखियो ॻायो ऐं ॻाल्हायो आहे। कंवर भगत रहड़कीअ जे दरबार जो ॿियो गादी नशीन हो। कंवर भगत जो रूहानी रहबर साईं सतराम दास रहड़कीअ जे दरबार जो बानी सम्झो वञे थो। जेतोणीकि कंवर राम पंहिंजे मुर्शिद जो को मिट या अज़ीज़ न हो ऐं कंवर भगत जे मुर्शिद साईं सतराम दास खे पंहिंजे पुटनि जो औलाद पिणु हो, पर कंवर भगत जे मुर्शिद पंहिंजे गादीअ जो धणी पंहिंजे पुट खे करण बजाए पंहिंजे हिक चेले खे कयो। रहड़कीअ जे दरबार जो मौजूदह गादी नशीन साईं साधराम साहब पिणु गादीअ जे बानी सची सतराम दास जो को अज़ीज़ न आहे, पर हीअ गादी शायदि वाहिद गादी आहे जिते जे जान नशीनीअ लाइ वॾे पुट या औलाद खे अवलियत न ॾिनी वेंदी आहे। साईं सतराम दास जॾहिं गादी ते आया त उहे साईं खोताराम साहिब जा 3 नंबर फर्ज़ंद हुया, न ध्यानु वॾा ॿई ॿिया हुया। त उनखां बाद वरी उहा रहमत साईं कंवराम साहिब थिए थी, जेको मिसाल थोरो ख़ानदान जे हिसाब सां न पर रूहानीअ जे हिसाब सां साईं सतराम दास जी ॼण औलाद लिखी वेंदी आहे। उनखां बाद
वरी साईं चंदीराम साहब थिया जेके रिश्ते में साईं सतरामदास साहब जा ॾोहिटा थियनि। उनखां बाद उन्हनि जा जेके ॿियो नंबर भाउ हुआ साईं भगवान दास साहब जेके मुंहिंजा वालिद साहब हुआ, या उनखां बाद वरी साईं कन्हैयालाल साहब थिया जेके टियों नंबर हुआ। उनखां बाद वरी दुआ जीअं फिरंदी ईंदी आहे, दुआ जे हिसाब सां पंहिंजो पाण कंदी हलंदी रहंदी आहे। उनजो कोई लाज़मी न आहे को वॾो हुजे या कीअं हुजे, दुआ उन मालिक जे तरफ़ां रखी वेंदी आहे, जंहिं ते थियो पंहिंजो ऐं सभु उनखे क़बूल करे वठंदा आहिनि। माना उनमें कंहिंखे सम्झो कंहिंखे न कंहिंखे एतिराज़ हूंदो आहे न कुझु हूंदो आहे। इन करे सभु जेके बि ॿिया ख़ानदान रिश्तेदार जेके बि आहिनि सभिनि खे उहा ई इज़त, उहा ई मान, उहा ई शान सभु कुझु उनखे ॾींदा आहिनि। उनखां अॻु सिंध जे फ़िक्री इमाम शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे राग वारी गादीअ में बि भिटाई पंहिंजे कलाम जो धणी कंहिं सैयद या अज़ीज़ खे करण बजाए पंहिंजे तमराणी फ़क़ीरनि खे कयो हो। उहे तमराणी फ़क़ीर अॼु बि शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे उर्स जे मौक़े ते शाह जे राग जी पाण ई अॻुवाणी कंदा आहिनि। कमर भगत जेको सिंध में मज़हबी रवादारीअ जे मालहा जो मणियो हो, उन जे छेर खे रुख जे रेलवे स्टेशन ते गोली हई वई ऐं उनखां पोइ सिंध में मज़हबी रवादारी वारी मालहा अॼु ताईं बि टुटल आहे। जॾहिं साईं कंवरराम एतिरो प्यारु ॾिनो, सभिनी सां मोहबत कई, सभ सां बहितर वर्ताव कयो, उन पंहिंजे मुर्शिद जे नाले खे रोशन कयो ऐं मुर्शिद जेको उनखे सेखारियो हूंदो उन अमल करे ॾेखारियो। त जॾहिं एॾो वॾो वाक़ियो थियो, सानो थियो, जॾहिं साईं कंवरराम साहब खे शहीद कयो वियो या उनखे संसार मां उथायो वियो, त उहो प्यार ऐं मोहबत जो पैगाम जॾहिं त उनखे कयो इन करे वियो त जीअं निफ़रतूं फैलिजनि, हिंदू मुस्लमान पाण में अलॻि थियनि। पर उनजो प्यार ऐं मोहबत जो पैगाम एतिरो अॻिते आयो, एतिरो ॿिनि जी दिलनि में गहराई सां वेठियल हो हिंदू ऐं मुस्लमान जे एतिरे वरे वाक़े ते हिकु बि खून जो फुड़ो न वियो। ऐं उन खां बाद अञा ॿिन्ही करे अञा वधीक प्यार सां अॻिते वधिया। त जेको उन संत कंवरराम जो पैगाम आहे या दरवेशन जो पैगाम आहे, असां उनखे बहितर नमूने हलायूं था। इन जे करे हिते प्यार प्यार ऐं प्यार जो ई पैगाम ॾिनो वेंदो आहे। जेकॾहिं असीं सिंध मां कटरपणे जी पाड़ कढी उन में रवादारीअ जो रवाजु ॿीहर क़ाइमु करणु घुरूं था त असांखे उहो ॾीओ ॿीहर ॿारणो पवंदो, जंहिंमें कंवर भगत रुक जे रेलवे स्टेशन ते पंहिंजे रत जो आख़िरी तेल बि विझी सिंध जे सूफ़ी मत जे लाट खे सदाईं रोशन रखण जी कोशिशि कई। जोगीअड़ा जहान में नूरी ऐं नारी ॿरी जन बारी आन जंदी उनरे। को